अब्दुल्ला बिन मुबारक चए थो हल मां थो तोखे माफ़ी वठराए ॾियां। हाणे अब्दुर्रहमान खे वठी तंबू में वञा, अञा जो ॾिसां त अल्लाह जी बानी जी हिक ख़तम आहे, पर हिक सां वेठी रब जो क़ुर पढ़ंदी आहे। वेझो वेही चयोमांसि अम्मा मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक थी। मथे कंदो करे चवण लॻी ॿुधो अथमि तूं भलारो इंसान आहे, कीअं आयो आहे? अम्मा मां तोड़े मेड़ थी आयो त पंहिंजे पुटु अब्दुर्रहमान खे माफ़ कर। चवण लॻी मां कीअं माफ़ कयां, ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे छॾी, ज़िंदगी मुंहिंजी ज़हर करे छॾी, मां हिनखे माफ़ न कंदमि। ईअं जो चई त मां जे पुटु अब्दुर्रहमान खे वठी करे धिको ॾिनो, धिको जो ॾिनोमांसि, वञी मां जे गोद में झोलीअ में किरियो। चयोमांसि अम्मा वरी बि पुटु थी रहम करेसि, अम्मा त रहम वारी थींदी आहे, अम्मा बेरहम न थींदी आहे। ईअं जो चयोमांसि अम्मा जे अखियुनि खां पाणी वही आयो, रोई करे पुटु अब्दुर्रहमान जे पेशानीअ ते चुमी ॾेई करे चवण लॻसि पुटु मां तोखे माफ़ न कयां हा, पर अब्दुल्ला बिन मुबारक जे करे माफ़ थी कयां। अब्दुल्ला बिन मुबारक चयो त वरी मां अची काबे जो तवाफ़ कयो, मस्जिद में काबे जे साम्हूं वरी साॻी जाइ ते सुम्ही पियुमि। ख्वाब में ॾिठुमि त वरी ॿई मलाक अची वेठा, हिकु मलाक ॿिए खे चवण लॻो ॻाल्हि ॿुधई, अॼु अब्दुर्रहमान खे पंहिंजे मां माफ़ कयो आहे, अलाह बि हुनखे माफ़ कयो आहे, अलाह 8 हज जा क़बूल कया आहिनि। अम्मा माफ़ नथी करे त अलाह माफ़ नथो करे, वरी जे अम्मा माफ़ कयो रब बि माफ़ करण में देरि नथो करे। घुरूं अलाह खां माफ़ी, रोऊं रब साईं जे दरबार में। हे रोइण जो जहान आहे, खिलण जो जहान आहे। तॾहिं रब साईं क़ुर पाक में बि हुकुम कयो त दुनिया में खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। तंहिंजा ते रब साईं जो क़ुर चए थो फलयज़हकू क़लीलन वलयबकू कसीरा। रब जो क़ुर चए थो दुनिया में खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। हिते घणो खिलंदो क़यामत ॾींहुं रत रोईंदो पर कोई परचाइण वारो न हूंदो, हिते घणो रोईंदो क़यामत ॾींहुं जन्नत में एतिरो खिलंदो जो तव्हांखे को बस कराइण वारो को न हूंदो। रोऊं खिलण गुनाहनि खे यादि करे पिशेमान थियूं ऐं अलाह खां माफ़ी घुरूं। अबा अलाह तां असां खां परे कोन्हे वक़्तु मता को चवे त अलाह परे आहे, न अलाह वेझो अथव। हुकुम थियो मुंहिंजा हबीब करीम सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा बाना थोरी अचनि था तोखां पुछा कंदा, अलाह परे आहे त ॾाढियां सॾ कयूंसि, जे वेझो आहे त आसे सॾ कयूंसि। साईं पोइ माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि कयां? रब क़ुर पाक में आयत नाज़िल कई, फरमाई फइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाई इज़ा दानी फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ, अञा बि दिलि खोले करे सभई सुभान अल्लाह चओ। अलाह जे क़ुर में सभई चओ त रहमत ई रहमत आहे। सुबुह खां वठी करे हिन महिल ताईं वेही अलाह जो क़ुर ॿुधो अथव, ख़ाली न मोड़ंदव, चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। अबा अलाह क़ुर में रहमत रखी अथव, अलाह क़ुर में बरकत रखी अथव। आया हो ख़ाली न मोड़ंदव, पर मां बि तव्हांखे दिलि जे दर्द सां अर्ज़ु कयां, ॿेड़ी पंहिंजे बचनि खे क़ुर पाक जो सबक़ ॾियारियो। अलाह जी महिरबानी सां जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान, मां बि जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां। उलमा किराम जी महिनत अथव, ॿारनि में शहरनि में रोडनि ते रस्तनि ते नज़रां कंदव तव्हांखे दीनी इदारा मदरसा नज़र ईंदा, क़ुर शरीफ़ जे तालीम जा। बचनि खे बि क़ुर जो सबक़ ॾियारियो। अबा जेके मस्जिदनि में क़ुर शरीफ़ जो सबक़ वरिता आहिनि मदरसनि में, न इहे न तुंहिंजा महिमान आहिनि न मुंहिंजा महिमान आहिनि, इहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान अथव। बलोचिस्तान जी ॻाल्हि मशहूर आहे, हर जात मां कंदो आहियां। ख़ान ख़ुदा दाद नाले कलात जो गवर्नर थी गुज़रियो आहे। राति जो अचे पियो, ॾिसे त हिकिड़ो तालिब इल्म मदरसे वारो क़ुर वारो रस्ते ते बीठो रोए पियो। पुछेसि तालिब क़ुर वारा छो थो रोई? जेसिताईं रोआण जे करे थो त मां मदरसे लाइ मानी वरिती, थाल में खयूं अचां पियो, पेट तिरकी पियो, मां किरी वियुसि, मानी बि किरी पई आहे, रोआं थो वेंदुमि उस्ताद मूंखे मारींदो। ख़ान ख़ुदा दा अचे थो, मथे उथी तालिब भाकरो पार ताईं सिनेड़ ते चुमीने चे न घबरा, मां थो मानी पचराए ॼाए। रात जो अची घरवारी खे उथारियो थे, मानी पचराई थे, भाॼी पचराई थे। हाणे तालिब खे खणाए मदरसे में पहुचायो थे। मोटी अची घर सुम्हियो आहे निंड में, सोणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं फरमान था ख़ान ख़ुदा दाद मथे उथी त मां मोहम्मद तोसां भाकरो पायां। नबी साईं भाकरो पाए फरमान था मुंहिंजे महिमान क़ुर वारे खे हिकु दफ़ो भाकरो पातई, जे 100 दफ़ा भाकरो पायां त मां मोहम्मद बि तोसां 100 दफ़ा भाकरो पायां हा। हेॾे वेझो आहे त मां मोहम्मद तोखे निड़ ते चुमी ॾियां। नबी साईं चुमी ॾेई फरमान था मुंहिंजे महिमान क़ुर वारे खे हिकु दफ़ो चुमी ॾिनई, पर जे 100 दफ़ा चुमी ॾियां त मां मोहम्मद बि तोखे 100 दफ़ा चुमी ॾियां हा। हाणे घबरा जाना, मुंहिंजे महिमान क़ुर वारे जी इज़त कई थी, रब तुंहिंजी दुनिया में बि इज़त कंदो त आख़िरत में बि इज़त कंदो। इज़त अथव क़ुर जे करे अथव, भलाई अथव, बरकत अथव क़ुर शरीफ़ जे करे अथव।
मां बे नंबर ते अवां जी आयत करीमा पढ़िया ज्यादा बेवा जो वक्त न वठबो आयत पढ़िया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चो तो सुनो साईं रहमतुल लिल आलमीन अल मक़सूद को साउद सुनो साईं रहमतुल लिल आलमीन जो पंजन जे ला रहमत आ त परावल्ला बि रहमत आ जो सजन जे ला रहमत आ त दुश्मन जे ला भी मक्के शरीफ जो शारा सुबह जो वक्त आ मुझो सुनो रबी साईं घिटी सां अचन था पिया अञा जो न रखन त घिटी में कनड़ी नी गिरी आ छोकरी आ जेका ज़ारों साल कतारों ईंदी बीठी आ पाक करीम रहमत जो मथे ते हथ रखी करे फरमान था मां न्याणी छो रोईंदी पई आ कहिड़ी तकलीफ़ थी मां मोहम्मद खे बयान कर दुआ घुर अल्लाह तुझे तकलीफ़ खे दूर करे उहा नींगरी छोकरी रोई करे चए थी सोना ॻाल्हि ॿुधो मां फिलहाल यहूदी जी ग़ुलाम नौकरियाणी आहियां साईं मूंखे पैसा नहीं त बाज़ार मां सौदो वठी आ मां आयमि पे रस्ते में पैसा किरी पिया विझा जी गुम थी आ ॾाढा ॻोल्हा त मिलणी कोन था रोआ थी वेंदमि त यहूदी मूंखे मारींदो साईं फरमान था मां न्याणी रो न मां मोहम्मद तोखे पैसा ॾींदो आहियां पाक करीम पंहिंजे जेब मुबारक मां पैसा कढी करो नींगरी छोकरी खे ॾियनि था उहा नींगरी छोकरी पैसा वठी चए थी सोना ॿियो बि अर्ज़ आहे पर मां त कहिड़ो अर्ज़ आहे चए थी साईं तेसी दिन जा खां परे नथी जां जेसी ताईं मां बाज़ार मां सौदो न वठी अचां साईं जन फरमान था मां मोहम्मद बीठो आहियां वञ तूं बाज़ार मां सौदो वठी आ उहा नींगरी छोकरी अचे थी बाज़ार मां सौदो वठी मोटी अचे ॾिसे त नबी साईं बीठा वेठा बिना आखिनि पुछां थी करे साईं बीठा हो बेहोश न पिया फरमान था मां वाइदो कयो आहे त बीठो आहियां जे वेहां त वाइदे में फ़र्क़ु थींदो मां मोहम्मद जेको वाइदो कयो आहे पंहिंजो बि वाइदो पूरो कंदो आहियां साईं फरमान था मां न्याणी भला तो मूंखे ईअं छो ते वेझा चवण लॻी सुना देर घणी थी आहे मथां देर जे करे यहूदी विड़े न मारे न तव्हां जे मां सां गॾिजी हलंदो त यहूदी विड़ंदो न मारींदो न नबी साईं फरमान था मां मोहम्मद तोसां गॾिजी थो हलां हाणे नबी साईं नींगरी सां छोकिरी सां गॾु अचनि था यहूदी ॾिठो त नबी साईं बचे थो पुछा थो करे साईं तव्हां कीअं आहियो पाण फरमान था तुंहिंजे न ग़ुलाम खां नौकराणी खां पैसा विझाइजी आहे मां मोहम्मद ॾिना मांसि पर चवे पई त देर घणी थी आहे मथां यहूदी विड़े न मारे न मां मोहम्मद गॾिजी आहियां मां तोसां विड़जां हिन खे मारी जाना नबी साईं जो मां लफ़्ज़ आहे यहूदी जे अखियुनि खां पाणी वही आयो रुकी कदम ते किरियो चवण लॻो सोना देर न कर मूंखे बि त कलमो पढ़ा यहूदी उते जो ते कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहे तॾहिं रब जो कां चए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ त सुणो साईं यतीमनि जो बि यार आहे चओ इहे लफ़्ज़ चओ सुणो साईं ॾाढा लफ़्ज़ चओ यतीमनि जो बि यार आहे अक्सर कई मां साईं जी बि यतीमी बयानु कंदो आहियां मथां कोई यतीम दुख करे त शायदि मां यतीम थियो आहियां अबा जी नबी साईं पाण यतीम थिया आहिनि न दुनिया में ईअं कोई यतीम न थियो अथव